तव्हांखे गोरियुनि जी लेक्सोट्रोल विझी ॾेई करे उनखे सुम्हारे उनजी ट्रीटमेंट कयो आहे 13, 14, 15 साल जी नियाणी वापसि मोहम्मद खान मोकिली केरु नालो उहो बि संतोष हो माशाल्लाह संतोष ऐं राणे मल जमुना गेट ने मोहम्मद खान मोकिले पंहिंजे ॻोठ मोकिले केॾां मोकिलियो हींअर सिविल हॉस्पिटल हैदराबाद मां पाकिस्तान जी वॾे में वॾी हॉस्पिटल टर्न मोहम्मद खान मोकिले रेप हो स्टेटमेंट पिया ॾियो त रेप हो रेप हो कोन हो एग्जामिन कनि पई ॾे उहो न पई करण ॾे पुछण ॾींदव न तव्हांजे मोहम्मद खान कयो आहे न एग्जामिन हुननि तव्हां पोइ हैदराबाद छो आई केरु वठी आयो आउं वठी आयो पाण आया न पोइ उनखे हैदराबाद मां पुलिस वठी आई पुलिस वठी आई न हाणे पुलिस वठी आई न तव्हांखे पुलिस चयो त वापसि कयोसि पुलिस कोऑपरेट न पई करे छा करे पुलिस कीअं कोऑपरेट करे हॉस्पिटल में कीअं मरीज़ अटेंडेंट खे संभालींदी त विहारियो मरीज़ खे पुलिस तव्हां वटि वठी आई न डॉक्टर जने हाणे जॾहिं पुलिस वठी आई त यू शुड हैव एडमिटेड हर सर एडमिट त करी माई वई न छा त करे उनखे सेडेट सॼी दुनिया में मरीज़ रड़ियूं कंदा आहिनि उनखे बेहोश कबो आहे उनखे ट्रैंक्विलाइज़र ॾिबो आहे शराब में नशे में हुई साईं उनखे शराब पियारियो वियो न उनखे छड़ो पियारियो उनजो रेप कयो वियो आहे हाणे तव्हीं जेका शराब जे हाणे वरी ॿी ॻाल्हि हाणे चओ पिया त जेका शराब जे नशे में छोकिरी अॻु में ई वीचारी हुई उनजे चवण ते तव्हां हुनखे मोकिले साईं जेका शराब जे नशे में हुई तव्हां वटि को बि शराब जो हींअर पेशेंट अचे ज़ख़्मी शराब जो माण्हू उनखे इलाज कंदो या उनखे चवंदो अलाए शराब जी नथो ॾे मोकिले सुबुह जो थिएलो हींअर घणी रिक्ति वरिती वई तंहिंखां पोइ हिन डॉक्टरनि चयो तव्हां पाण पुट में थियो था पंहिंजी आर्ग्यूमेंट त शराब जे नशे में हुई पुलिस कोऑपरेट कोन कयो असां टने मोहम्मद खान मोकिले डॉक्टर साहिबनि चयो तंहिंखां पोइ कहिड़नि डॉक्टर साहिबनि चयो मदिया ई हुई डॉक्टर मदिया चयो त वापसि मोकिलियोसि हुन चयो साईं असां खां कोऑपरेट नथी छा कयूं असां कोऑपरेट नथी करे ऐं ॿियो डॉक्टर संतोष चयो त मोकिले हुन छा चयो सेडेट नथा करे सेडेट नथा करे सघो पोइ छा कयो हुजे हा न पोइ न सेडेट कयो असां एडमिटेड हुजे डिस्चार्ज कीअं कयो डिस्चार्ज कई तव्हां पंहिंजे MS सां कंसल्ट कयो छो हिन मेडिको लीगल केस में MS सां कोन कयो सेक्रेटरी हेल्थ सां करणु खपंदो हिन हाई प्रोफाइल केस में तव्हांखे यू शुड हैव कॉन्टेक्टेड सेक्रेटरी हेल्थ यू शुड हैव कॉन्टेक्टेड एटलीस्ट MS हॉस्पिटल वठी वियो न घुरायो जो घुरायो स्वामी छा घुरायो अटेंडेंट हाणे अटेंडेंट जे आसरे पिया छॾियो छा नालो अटेंडेंट जो अटेंडेंट जे आसरे तव्हां रेप विक्टिम खे अटेंडेंट फोन कयो पप्पू नाले को अटेंडेंट आहे उनजे चवण ते सिविल हॉस्पिटल रेप विक्टिम ॿारड़ी वापसि मोकिले पप्पू जे चवण ते सॼी सिंध पप्पुनि जे हवाले आहे तव्हां सिविल हॉस्पिटल पप्पू जे हवाले करे छॾियो पप्पू जे चवण ते तव्हां न्याणी असांजी बचड़ी तव्हांजी भेण हुई मुंहिंजी भेण हुई मुंहिंजी रुगो भेण कान्हे तव्हांजी शराब में हुजे कीअं बि हुजे हिकिड़ी न्याणी सां रेप थियल आहे उन न्याणीअ जे ख़िलाफ़ इवन जेकॾहिं कंसेंट खां सवाइ वेस्टर्न वर्ल्ड में कंसेंट खां सवाइ पंहिंजी ज़ाल सां नथो सुम्ही सघिजे हिते हिकिड़ी ॿारड़ी सां रेप थियल आहे पाण चवंदा शराब में ई फलाणे में ई हुनखे पाण मोकिले ॾियो वापसि हाणे पप्पू था ॻाल्हायो पप्पू छा थियो हुनजो का ख़बर कान्हे पप्पू जो तव्हां मोकिले ॾिनो तव्हां हींअर चओ पुलिस वठी आई आहे तव्हां स्टेटमेंट हिकिड़े ते बीहो इहो तूं किथे आई हींअर डॉक्टर राणो थो ॻाल्हायां पुटु सिविल अस्पताल मां किथे आहियो तव्हां अचो मूं वटि अचो घुरायो छोकिरी खे छोकिरी खणी आउं तोखे गाॾी जो भाड़ो आउं ॾींदुसि तूं वठी आ कंहिं पुटु नालो रिपीट कयो जंहिंजो नालो पियो खणे हुनजो नालो ॿुधाए न बचा मुंहिंजा जानी त कहिड़ो कहिड़ो बाबा आरे में त आउं वञा तोखे कहिड़े आरे में कयो हूंदो छो गल में इंफेक्शन आहे कहिड़े पप्पू खे मिलायो अथव साईं रेप संभाल सां कहिड़ो टोपी वारो हिते त कोई आरे में त आउं चलो हाणे ईअं कर तोखे मुंहिंजो नालो राणो ॻाल्हाए तूं मूं वटि वठी आहे तूं मूंखे उहो ॾेखार तोखे तोखे
ॾेखार न मूंखे तोखे FIR अच्छा FIR दर्ज करा पोइ ईंदो पहिरीं ॻाल्हाए अयास सां ॻाल्हि ॿुध न अयास वकील सां ॻाल्हाए अदा पप्पू अयास लतीफ़ मलिक जो थो ॻाल्हायां अदा मुंहिंजो शीता ई आई कंहिं ते गाॾी ॿाहिरि कढियो आहे टोपी वारे गार्ड ऐं हिते जे डॉक्टरनि तव्हांखे धिकाड़ी वार्ड मां कढियो भाई इधर ये डॉक्टर ये कैसी है मरीज को लेकर आए डांट के भाग के तव्हांखे जो टपड़ खणी टणे मोहम्मद खान वञो तव्हां हुननि खे चयो आहे ड्रामो छो कयो अथव कंहिं चयो आहे डॉक्टर जो नालो छा हो टोपी वारो तव्हीं बीठा आहियो सरवर साहब तव्हां हिनखे चयो आहे ड्रामो न कयो वापसि वञो मां चयोमांसि त जेसि ताईं मरीज़ तव्हां सेटिस्फाई न थींदो तेसि ताईं असां एग्ज़ाम कंदासीं असां हिते एडमिट आहे तव्हां सवेल तव्हां प्यारा प्यारा थी पिया हलियो त असांजो को चइबो टोपी वारे वापसि मोकिलियो आहे अदाई टोपी वारो बीठो आहे छो त मूं त कोन मोकिलियो आहे कॾहिं हुन सां ॻाल्हाए मुंहिंजो मरीज़ मूं वटि एडमिट हाणे ॻाल्हाए ॿुधे पियो टोपी वारो आहे हा पुछोसि मां तव्हांखे चयो त मरीज़ एडमिट आहे जेसि ताईं मरीज़ सेटिएट ख़तमु थी मां चयो तव्हां ग़लति बयानी न कयो तव्हां चयो हलिया वञो मां कॾहिं चयो त हलिया वञो मां चयो तव्हां असांखे लिखी ॾींदो पोइ वेंदो ईअं न वेंदो ऐं उन खां पोइ मरीज़ असां वटि एडमिट आहे तव्हांखे चए पियो तव्हां चयो त वठी वञो असां कोन चयो त वठी वञो मां तव्हां हाणे हिकिड़ो मिनट ॿुधो हुनजी ॻाल्हि अदा छा थो चई ॿुधाए गीता ते हथ रखायो त चए थो गीता ते हथ रखायो असांखे जो वठी वञो हवालदार मोकिलियो हवालदार तो छो मोकिलियो तो कंहिं चयो मूंखे छा सर तो मोकिलियो आहे न न मूं त न मोकिलियो तूं चइबो आहे न मोकिलियो हवालदार मूंखे पुलिस में न न सर मां हिते सुपरवाइज़र कंहिं इख़्तियार न न मां न चयो आहे सर मूंखे त इहो चयो आहे बाबा हुनखे मां डॉक्टर खे मुलाक़ात अदा करां हाणे किथे पहुता आहियो ही सभु ठगनि जो टोलो आहे बिशनुनि जो त हाणे किथे पहुता आहियो हाणे सिटी थाणे टणे मोहम्मद खान पहुता आहियो हाणे वरी एसो चोॾा था वञो केॾा ज़ालिम माण्हू हुयो केॾा ज़ालिम माण्हू केॾा ज़ालिम माण्हू हुयो केॾा ज़ालिम माण्हू हुयो असांजो कोन केॾो ज़ालिम माण्हू हुयो त न्याणी आई आहे न दरबदर करे मां त हुनखे कुझु चयो न आहे मूं त हुन साईं वारनि खे अदा पप्पू हाणे तूं न अदड़ी खे वठी सिटी हॉस्पिटल में उते आई ऐं थाणे ते थो वञी थाणे ते पहुतो आई हुनजी ब्लीडिंग पई हले हुनजी ब्लीडिंग पई हले आरडी जी त हाणे SP साहब तव्हांखे चयो आहे त खां थाणे ते पहुच ब्लीडिंग सीवियर आहे सर छॾां हाणे ब्लीडिंग सीवियर आहे SP सां ॻाल्हायो तव्हां SP सां ॻाल्हाए ऐं उतां थाणे ते FIR कटराए तव्हीं वरी हैदराबाद अचो मुंहिंजो नंबर लिखो ऐं पेन अथई हाँ ठीक है हिन टेक्स्ट तो कई ऐं जीअं वरी तव्हां SP वटां FIR कट SP सां ॻाल्हायां थो ऐं DIG साहब ॻाल्हायां थो जीअं तव्हांजी हिते FIR कटिजे तेसीं या तूं FIR कटाइण लाइ वेह हिन न्याणी खे हेॾा मोकिले ॾे जे तव्हां सां ॿियो को मसइलो आहे त मूंखे ॿुधाए मूंखे सॼी ॻाल्हि ॿुधाए ही बीठा आहिनि जिन तव्हांखे वापसि कयो आहे ब्लीडिंग वारी सॼी न्याणी खे पर तूं हिते जेके FIR कटराए वरी पोइ अची अचण चाहीं पर जेकॾहिं अदड़ी जी तबियत ख़राबु आहे त हुनखे मोकिले ॾे टने मोहम्मद खान मां तव्हीं FIR कटरायो जीअं मुनासिब सम्झो करे मूंखे ॿुधायो मुंहिंजो नंबर थो कयां टेक्स्ट थो कयां हा पर हींअर गॾु त हूंदासीं पर हींअर त हुनजो इलाज करायूं न न्याणी जो तंहिंजे करे तूं FIR कटराए अदड़ी खे वापसि मोकिल हा नंबर तोखे हींअर SMS था कयूं ऐं तव्हां सां अशरफ लाखो ऐं अल्ताफ़ ख़ासकेली ऐं मुस्तफ़ा निज़ामानी इहे टे ऐं जुनेद उमरानी इहे 4 ॼणा नाला यादि करे तोखे मोकिलियूं था अशरफ लाखो अल्ताफ़ ख़ासकेली जुनेद उमरानी ऐं मुस्तफ़ा निज़ामानी इहे तव्हां सां हींअर राब्ते में रहंदा आऊं बि हिते मौजूदु आहियां सिविल अस्पताल में बीठो आहियां हींअर SP सां FIR लाइ मां ॻाल्हायां थो DIG साहब ॻाल्हायां थो ऐं तव्हीं को खुटको न कयो पर न अदड़ी जो पहिरीं इलाज ज़रूरी आहे ऐं आऊं हिननि सभिनी डॉक्टर्स जे हवाले सां ॻाल्हायां थो सेक्रेटरी हेल्थ सां ॿियनि सां ओके नंबर ॿुधायो
अदा ये नंबर लिखो, अशरफ लाखो ये नंबर लिखो अल्ताफ 0334 लेकिन हम क्यों नंबर वही कमाल करेंगे 0334 जी सर 0 तभी भी लिखो ब्याब लिखो मुस्तफा लिखियो 0334 99 00 110 0334 99 00 110 इहो हुन न्याणी सां गॾु आहे पप्पू इहो चए थो त मूंखे हितां डोड़ाए धिका ॾेई कढी ब्लीडिंग पई थिए कढी मोकिले छॾियो अथनि त वापसि कंडे मोहम्मद खान वञो ऐं उते पुलिस ऐं एसपी ऐं एसएचओ बि चवंदा त पहिरीं एफआईआर कटायो पोइ ॾिसूं था हाणे इहा सिंध जी न्याणी इहा 7 करोड़ सिंधियुनि जी न इहा खरबपति ट्रिलियन वारी सिंध आहे उनजा बच्चा ईअं दरबदर पिया थियनि ब्लीडिंग नहीं थी अभी ऐं हुनजी ब्लीडिंग हले पई ऐं हिते अस्पताल जेके ॾिसो था न ऐं अस्पताल में को बि हिते पंजाबी पठान मुहाजिर को ज़ालिम को गिलगिती को कश्मीरी ज़ुल्म कोन पियो कंदो त मथां सम्झो त इहो को आयो आहे श्रीलंका मां या जर्मनी मां या को ट्रम्प आयो आहे प्यूतन आयो आहे उहो बि प्यूतन पियो मारे डॉक्टर सभु सिंधी आहिनि स्टाफ सॼो सिंधी बीठो आहे अंदरि डॉक्टराणियूं सभु सिंधी आहिनि पुलिस जा गार्ड बीठा आहिनि सभु सिंधी आहिनि एसपी टंडो मोहम्मद खान एसएचओ सभु सिंधी आहिनि ऐं डॉक्टर वरी इतफ़ाक़ सां डॉक्टर वरी हिकिड़ो राणो मल आहे ॿियो डॉक्टर संतोष आहे ऐं उन में जमुना ब्लीडिंग में दरबदर ख़ाक बसर पई थिए ठीकु आहे महिरबानी